नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं। कानपुर महर मां PPMLA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे पॉलिसियुनि मुल्क में बुख ऐं बदहाली खे जनम ॾिनो आहे। MLA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे पॉलिसियुनि मुल्क में बुख ऐं बदहाली खे जनम ॾिनो आहे। इन हवाले सां वधीक मालूम कंदासीं STN न्यूज़ जे रिपोर्टर नवाब अली मीरानी खां। जी नवाब। नाज़रीन अवांखे घोटकी ज़िले मां ख़बर ॾालो त PPMLA सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जी पॉलिसियुनि सबबि मुल्क में बुख ऐं बदहाली खे जनम ॾिनो आहे, जंहिं ते अवाम ॾींहों ॾींहुं वधीक ॾुखियाईनि जो शिकार थींदो पियो वञे। जाम हाउस आदिलपुर में सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धाजो सां संदसि वालदा जे विछोड़ ते तहज़ीब मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन चयो त इमरान हुकूमत उथंदे ई कर्ज़ वठण जा अॻियां पोयां रिकॉर्ड टोड़े छॾिया ऐं दवायूं कयूं त किरोड़नि नौकरियूं लखियूं घर अवाम खे ॾिना वेंदा ऐं मुल्क में ख़ुशहाली जा दरिया वहाया वेंदा, पर अॼु त न कंहिं नौकरी, न घर, न ख़ुशहाली, रुगो बुख जो राकास आहे। वधीक हिन चयो त ग़रीब माण्हू गुरबत जी लीके खां बि हेठि ज़िंदगी बसर करे रहियो आहे। सरदार मोहम्मद खान महर जो चवणु हो त अरड़ी तरमीम ज़रिए सूबनि खे पुलिस पार्टी पंहिंजे वसीलनि ते ख़ुदि मुख्तियार बणायो, जंहिं आॾो बि वफ़ाक़ी सरकार हिकु रुख जी दीवार बणी बीठी आहे ऐं अरड़ी तरमीम पटाईंदड़ बि सिंध जा हक़ खाईंदा पिया वञनि। सरदार मोहम्मद खान महर जो चवणु हो त घोटकी ज़िलो सनतुनि जो गढ़ आहे, पर हिते मक़ामी आबादी मुकमिल तौर नज़र अंदाज़ आहे। हिन जो वधीक चवणु हो त मक़ामी माण्हुनि जे रोज़गार ऐं ज़िले जा वसीला ज़िले अंदरि ख़र्च थियणु खपनि, पर कमु उन जे उबतड़ हली पियो, जंहिं ते हरगिज़ कल लाटार नथा करे सघजनि। हिन चयो त वफ़ाक़ी हुकूमत जा ॾींहं ॻणी चुका आहिनि ऐं न्याज़ी हुकूमत आख़िरी पसाह खणे रही आहे। सरदार मोहम्मद खान महर जो चवणु हो त सिंध हुकूमत केराइण ऐं फॉरवर्ड ब्लॉक जोड़ण जूं ॻाल्हियूं सिंध हुकूमत जे क़ाइमु थियण खां PP मुखालफ़त करे ऐं नयूं शेरवानियूं ठाराए थकिजी पिया आहिनि, पर सिंध हुकूमत खे को बि ख़तरो कोन्हे ऐं सभु अॻवान बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं अॻोणे पाकिस्तान जे सदर आसिफ अली ज़रदारी जी क़यादत में मुतहिद आहिनि। SDN न्यूज़ घोटकी नवाब अली मीरानी।